ताज़े पाकिस्तान में रमज़ान जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। मौलाना अब्दुल खबीर आज़ाद जी सदारत हेठि पेशावर में मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। मौलाना अब्दुल खबीर आज़ाद चवणु आहे त पाकिस्तान अॼु शाम रमज़ान शरीफ़ जो चंड नज़र अचण जा वाज़े इम्कान आहिनि। एक बार ॿीहर नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॿुधाईंदा पिया हलूं त पाकिस्तान में रमज़ान चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। मौलाना अब्दुल खबीर आज़ाद जी सदारत हेठि पेशावर में मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। मौलाना अब्दुल खबीर आज़ाद चवणु आहे त पाकिस्तान में अॼु शाम रमज़ान शरीफ़ जो चंड नज़र अचण जा वाज़े इम्कान आहिनि। एक बार ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं। पाकिस्तान में रमज़ान चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। मौलाना अब्दुल खबीर आज़ाद जी सदारत हेठि पेशावर में मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। मौलाना अब्दुल खबीर आज़ाद चवणु आहे त पाकिस्तान में अॼु शाम रमज़ान शरीफ़ जो चंड नज़र अचण जा वाज़े इम्कान आहिनि।